तोखे समझ में कोन इंदो पुराने दौर जी कटेला पावली छा थियो हाकी वरी केड़ी झिरकी बुजोरी नहीं मुखे झिरकी बुजो ना है दिनो हिन वारे मवालिया मुसा मश्करी कया मवाली तो सा हाँ हाँ मुसा कोई छाती पियो हाकी अदो मवाली सॼे गोठ सां मश्करी कंदो आ इहा मश्करी ना हुई लाली जेका हर काए सां मवाली कंदो आ सोलिए सिंधीअ में ॿुधाई इन मवालीअ मुंहिंजी इज्जत में हथ विझण जी कोशिश कई आ न मुंहिंजो मवाली अहिड़ो न आहे तोखे का ग़लत फहमी थी आहे इहा ख़बर थाणे ते पवंदी तुंहिंजी बि ऐं मवाली जी बि मां तव्हांखे इतला ॾियण लाइ आई आहियां मां वञा थी केस दाख़िल करण सूबेदार जी ज़ाल आहियां हकमज़ादी हकल सां हाथी वारे छॾींदी पावली तू रो न इहा हाकी जी भागी त आहे अहिड़ी ॻाल्हि मां ॻाल्हि कंदी आ सुतली कोठे में बेहाई वधी वई आहे हाणे मां घर ॿाहिरि कोन निकरंदसि छो वरी छा थियो हा दी ॿुधा छा थियो सही चवंदा आहिनि जहिड़ो ॿाहिरां करो तहिड़ो अंदरां करो वरी मूं छा कयो तोखे न याद आ मवाली जे नाले आ उन मुंहिंजी इज्जत में हथ विझण जी कोशिश कई आ छा मवाली अदी तू खुद को न कर इन मवाली के हाणे ॾिसूं था अरे कुकू मवाली के पोइ ॾिस जां पहिरियां ॾिस त का सलवार सलामत आयो उन में अगट विझी आ ॾिसां थो ॾिसां वड़ जल्दी सुतली मरी वञ पर मवाली खे लाकब कर मां तुंहिंजी कंहिं बि मजबूरी सां बदल न आहियां हिनखे केरु सम्झाए माईअ खे त घेरत कंदुसि त गंद थींदो तूं जे मजबूरी सां ना ही बदलम न उहा मजबूरी मूंसां अहिड़ी मजबूर आहे जो उन मूंखे मजबूर करे छॾियो आहे त उथण वेहण खां हलाक थी वियो आहे हिकु कुकू काॾे मरी वियो कुकू रड़ न कर कुकू मवाली वनी भाॼी वठी आ मां ॿाहिरि कोन वेंदुसि छो मुंहिंजी हाकीअ सां दुश्मनी बि थी हले केसा दुश्मनी थी हले हकमज़ादीअ सां रुखो हाकिमज़ादीअ जो नालो छो वतई न मक्खन वणी पोथो नालो वठां छो मक्खन हकमज़ादी बस हाकिमज़ादी आहे जुअर जी मानी जो मखर तो हणीस पाण त चईंदी रुखो नालो न वठीस इन करे मक्खन मिलायो मांस मुंहिंजो मतिलबु आहे त हाकिमज़ादी जे नाले जे अॻियां टे अखर छो न मिलाई माना त दाल में कारो आहे न न दाल में कारो न आहे मूंखे कसम आहे बाबे घोबाटे जो उन जवानीअ जो जेका अॼु ताईं कंहिं ॾिठी कोन हुई मुंहिंजो दिलि दिमाग़ जिगर फिफड़ जहिड़े हर शइ में तूं ही चली पोइ टे अखर अॻियां मिलाइस टे अखर कहिड़ा अलिफ दाल ये अलिफ दाल दाल तुंहिंजे नाले जे अॻियां मां अधी कोन चवंदुसि मुंहिंजे नाले जे अॻियां न हाकी जे नाले जे अॻियां हा उनखे अधी चई सघां थो भेण चई सघां थो पर इन सां गॾोगॾु थोरी अंधी बि आहे जो रस्तो सिधो आहे त बि मूंसां टकराई आहे त अंधी थी न ठीकु आहे हाणे वरी भाॼी वठी आ वरी भाॼी न मां कोन वेंदुसि भाॼी फोन ते था घुरायूं वरी विलायती मिलंदो कान का शैतानगिरी कंदो माना तू हाणे घर का ॿाहिरि कोन वेंदे जेसि ताईं कूड़ थिए सच थिए तेसि ताईं खणी विलायती खे ॻोल्हींदुसि तओ खणी विलायती खे ॻोल्हींदे समझी वयसि हाणे जेका घर जी मानी तू बचाईंदे उहा विलायती खां बचाईंदे न उन तए सां विलायती जो मुंहुं कारो कंदोसांसि इन कमला तए खे छो तो तकलीफ़ नी विलायती जे मुंहुं सां पंहिंजो मुंहुं घसाईंदे न त कारो थी वेंदो हल ज़ाल बि इज़त कान थी करे मां तुंहिंजी इज़त कयां थी सघे तूं मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे माना मां पंहिंजी इज़त नथो कराए सघां हाणे टाइम न विञा फोन करे भाॼी घुरा हा कयां थो फोन कंहिं न कंहिं मवालीअ खे मकान ते खोड़ वेठा हूंदा पाण ई को न को भाॼी घर पहुचाए वेंदो अदा लालू सुठो थियो त तूं आए तुंहिंजे साहब सुतलिया मूंखे तलाक ॾियण जी धमकी ॾिनी आहे मां ॾाढी परेशान आहियां तलाक थी मां लटजी वयसि बर्बाद थी वयसि मुंहिंजा मुड़ुस मूंखे तलाक मोकिलिया ओ भाॼाई माठ त करे किथां माठ के मुंहिंजा मुड़ुस मूंखे छॾे ॾिनो जे हाकिमज़ादी हकल सां हाथी वेही रहंदा अॼु उन ई हाकिमज़ादी जा तलाक ताक़ी कढी छॾिया सुतली साहब तो के तलाक नाहे ॾिनी तो जे चयो तलाक तई मुंहिंजे चवण जो मतिलबु सिर्फ़ु एतिरो आहे जेकॾहिं सुतली साहब जी जाइ ते मां तुंहिंजो मुड़ुस हुजां न हिन महिल ताईं तोखे तलाक ॾेई चुको हुजां ईअं बुशाणी छो छो
तो हिकिड़े मवाली जहिड़े फ़क़ीर माण्हू ते इल्ज़ाम आयो छा? मवाली लाइ त ॻोठ जो हर माण्हू साख खणण लाइ तयार आहे। अदा लालू चवी सही तो, पर हाणे तू मूंखे ॿुधाए मां छा कयां? हिकिड़ी मूंखे ॻाल्हि त ॿुधा, तूं कंहिंजे चवण ते मवाली ते इहो इल्ज़ाम आयो? इहो विलायती शैतान चवे पियो त असां पुराणा माइट आहियूं। ॾाॾाणा ई नानाणनि में असांजा वॾड़ा तव्हांजे वॾड़नि सां लिड जो कारोबार कंदा हुआ, ऐं पोइ वरी रिश्तेदारी बि थी वई। हाणे सम्झ में इहो लिड जो कारोबार तोखे विलायती ॿुधाए तुंहिंजे दिमाग़ में लिड भरे वियो आहे। घर फिटाइण माण्हू वेड़ाइण जो कमु लॻो पियो आहे, ऐं तूं उनजे चवण ते पंहिंजो घर थी फिटाई। माण्हू वेड़ाइण घर फिटाइण शैताननि जो कमु आहे। ओ चरी गिटियूं गोल, छितियूं गोल, भितियूं गोल, बोरची खाना गोल, बाथरूम गोल, खटूं गोल, बेड गोल, अलमारियूं गोल। अगरबत्तियूं खणी ॻोल्हींदीअ न तॾहिं बि सूतली साहब जहिड़ो मुड़ुसु कोन मिलंदो। अगरबत्ती? हा, सूतली साहब त अगरबत्ती जहिड़ो आहे न सड़ी। खुशबू त कॾहिं बि कोन ॾिनी अथई। तुम्हारो मुड़ुसु सूतली साहब खुशबू वारी अगरबत्ती न आहे, वो मच्छर भॼण वारी अगरबत्ती जेको राति जो ॿारींदा आहियूं कमरे में हूंदा करे। अदा लालू हाणे मां छा कयां? सवलो तरीक़ो आहे भाॼाई, तूं माठ करे घर में वेही रहो। वल्लूअ खां फ़ैसिलो करण जी ज़रूरत न आहे, इहो रुॻो हरू जा बुर्श हणंदो, कूड़ा बुर्श। बाक़ी रहियो इहो जेको विलायती आहे, जेको चए थो मां तुंहिंजे नाना कहीं ॾाॾा कहीं लिछ में थो लॻां, बाबा इहो पहिरीं क़िस्म जी लानती माण्हू आहे। तूं हुनखे घुराए इज़त सां वेहारे ठका इहे जेके पैसा ईअं वॻो आहे न बूथ में ठोकीसि। अदा कपिड़नि जो वॻो त पियो आहे, बाक़ी पैसा मूं खपाए छॾिया। घणा पैसा? अदा 5000। 5000 वठे विलायती जे बूथ ते हण। पैसा का शइ कान्हे, पैसे हथ जो मर्रा। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ये घर जी मुड़ुसु वीर त ॾाढी ॾुखी थींदी आहे। ठीकु आहे अदा, इहे पैसा त विलायती जे बूथ में हणंदीसि, पर सूतली उनखे मां सम्झायां थो। ओ चरी सूतली साहब मखण माण्हू अथई, मखण। उनखे सम्झाइण मुंहिंजे खॿे हथ जो खेल आहे। अहिड़ा बुर्श हणंदोमांसि, पर ॿुध अॼुकल्ह थोरो हथड़ो रखीसि। सूतली न चईसि, चईसि मखण, ओ मखण, कमु ठही वेंदो। ठीकु आहे अदा लालू, तूं खुट कोन कर, मां पंहिंजो घर फिटण कोन ॾींदीसि। हा त पोइ ईअं शाबाश, ख़्यालु रखजांइ। जीअं अचे न सूतली साहब, बुर्श हणजांइसि, बुर्श। नंढा 5 मिंट तरस तो मैं कम केरु अचण वारो आहे। ए लालू 5 मिंट करे करे कलाक त थी वियो आहे, ॿुधाई छो नथो त केरु अचण वारो आहे? ओए 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 अची विया। सुतली साहब हिन खे छा लाइ वठी आयो आहीं? अञा का कसर रहियल अथई छा जेका पूरी कोन थी अथई? जज़्बाती न थी तॾहिं त तोसां पाड़े वारा कोन था ठहनि। का ॻाल्हि हूंदी न तॾहिं त हाकिमज़ादी आई आहे। मां अदे मवाली सां गॾु तव्हां सभिनि खां माफ़ी वठण आई आहियां। मां मवाली ते हरू भरू इल्ज़ाम हयो, मवाली त मुंहिंजो भाउ आहे। ऐं मां हिन सां इन शर्त ते हिते गॾिजी आयो आहियां, जेकॾहिं तव्हां माफ़ कयोसि त घर वठींदोसांसि, न त माइट न छॾींदोसांसि। अदा मवाली तूं मूंखे माफ़ कर, मां विलायती चवण ते लॻी तोसां बेवाजिबी कई। मवाली चवंदा आहिनि त पलांद वठण वारे खां माफ़ करण वारो वधीक बहादुर हूंदो आहे, ऐं अदी हाकिमज़ादी सभिनि जे साम्हूं तोखां माफ़ी वरिती आहे। पावली तूं छा थी चवीं? मूं त माफ़ कयोमांसि। ठीकु आहे, जे तो माफ़ कयसि त मूं बि माफ़ कयोमांसि। हूअं बि माफ़ करणु सुठी ॻाल्हि आहे। हर भरू माण्हू दिलि में बुग़्ज़ रखे वेहे, इहा सुठी ॻाल्हि न आहे न। बुग़्ज़ रखण सां उन माण्हू जो नुक़सानु न आहे थींदो, वरी बि पंहिंजी मशीनरी ख़राबु थींदी आहे। जेरो बुकी पितो सभु चवंदा सड़ी वेंदो आहे। इन करे सभिनी लाइ नियत साफ़ रखो, नियत साफ़ मंज़िल आसान। लालू इहो थियो अदो मवाली, तव्हां चवंदा न चरियो आहे, किथे आहे चरियो? चरिया अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि? ओ सियाणी सियाणी, अॼुकल्ह जे दौर में अहिड़ियूं ॻाल्हियूं करण वारा चरिया ई सम्झा वेंदा अथई। ख़बरदार होशियार बेक़रार इंतज़ार लगातार बार बार केरु चुरण पड़ो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागड़ी कोशिशि न करे। लखनि करोड़नि जा ठाह था करायूं, न चांहि वाना बीड़ी न सिगरेट आहे। ओ सुतली साहब सुबुह खां वठी सामान वठी रखियो अथमि, तूं वेह त मां तुंहिंजी ख़िदमत कयां। हा हा तव्हां वेहो, मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे थी अचां। हा ठीकु आहे। मां वरी ख़बर छा पियो सोचां? मां वरी सोचां पियो त मता नशो वधीक थी वियो, जो थाबड़ जी मता वञी लॻो हुजो मांसि। सो मूं त डप खां जेल में जेके मुंहिंजा यार उन्हनि खे बि चई छॾियो, माना बाबा 3 ॾींहं तव्हांजो महिमान आहे, थोरी मुंहिंजी ख़्यालु कजो। मवाली तूं वञ, मुंहिंजी लाली खणी हथां मराई करा वञ हल। अदा मां वञासि थी। न तूं हिते वेह, हीअ असांखे मथे में सूर ते विझंदो। हा सर, मां घणो थो ॻाल्हायां, तव्हां त सभु गूंगा हो।
हिकिड़ा 5 डायलॉग मथे तो को डायरेक्टर मूंखे लिखी ॾे हे था चवनि तूं चुप कर असां ॻाल्हायूं सॼो ॾींहुं तव्हां ॻाल्हायो मूंखे ख़बर आहे तव्हांजी मां चाह ठाहियां चाह में जुलो विझंदो तव्हांखे ख़बर पवंदव हलो करो मूंखे ॻाल्हि न वञी थो हिकु तरीक़ो आहे हाणे मुंहिंजे थींदो आहे साथी सम्झ तोखे शाबाश तूं हुन सां परणी आई अलाह ही रुको फुर्सत हो हाणे ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।